बिछा छंडण स्टाफ भरिसां ॻोठ में माछी जा रहवासी गैस ड्रेनेज सिस्टम सिहत ऐं तालीम समेत बुनियादी सहूलियतुनि खां महरूम बणियल गंदे पाणी जो निकाल न थियण करे रहवासी अज़ाब में वरतल आहिनि। इलाइक़े में गंदगी जा ढेर लॻल छंडण स्टाफ ऐं नेशनल हाईवे भरिसां वाक़िए ॻोठ में माछी जे रहवासियुनि जा मसइला हल न थी सघिया। गंदो पाणी घरनि ऐं घटियुनि में बीहण जे करे ज़िंदगी मामूल बणिजी ऐं कंहिं बि वक़्तु को वॾो नुक़सानु थी सघे थो। हितां जे रहवासियुनि मोहम्मद सालेह माछी, अली अहमद माछी, ज़हीर माछी, मसमात सारा ऐं ॿियनि जो चवणु हुयो त असां सालनि खां हिते आबाद आहियूं, पर यूसी चेयरमैन समेत कंहिं बि चूंडियल नुमाइंदे या ऑफिसर असांजे ॻोठ जी साड़ न लधी आहे। बुनियादी सहूलियतूं न मिलण ऐं गंदगी वधी वञण करे असां तकलीफ़ुनि में वरतल आहियूं। बरसाति दौरान पाणी बीहण सबबि असांखे अचण वञण में शदीद तकलीफ़ खे मुंहुं ॾियणो पवे थो। हितां जे रहवासियुनि यूनियन काउंसिल शाह आलम शाह ऐं ॿियनि चेयरमैन सभिनी चूंडियल नुमाइंदनि, डिप्टी कमिश्नर मटियारी समेत बि सभिनी वस वारनि खां मुतालबो कयो आहे त जल्द खां जल्द असांखे बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि जीअं असां सुकून जी ज़िंदगी गुज़ारे सघूं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।